क़दीम ज़माने में उमरकोट जे भरिसां काक महल नाले हिकु शानदार महल हूंदो हो। उन महल में राजपूत राणी मूमल रहंदी हुई। मूमल न रुॻो हसीन हुई पर अक़ल, बहादुरी ऐं चालाकी में बि मशहूरु हुई। उन वटि अहिड़ा ॾुखिया सवाल, अहिड़ा रस्ता ऐं आज़माइशूं हूंदियूं हुयूं जेके सिर्फ़ु बहादुर ऐं अक़ल वारा माण्हू ई पार करे सघंदा हुआ। उमरकोट जे पासे ॾाटे इलाइक़े में हिकु बहादुर नौजवान रहंदो हो जंहिंजो नालो राणो मेंदरो हो। राणो पंहिंजी बहादुरी, सचाई ऐं ख़ुददारी लाइ सुञातो वेंदो हो। जॾहिं हुन मूमल जे हुस्न ऐं अक़ल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुन फ़ैसिलो कयो त हू काक महल वञी मूमल सां मिले। राणो केतिरनि ई ॾुखियनि आज़माइशनि खे पार करे काक महल पहुतो। मूमल संदसि हिम्मत ऐं अक़ल खां मुतासिर थी ॿिन्ही जे विच में सची मोहबत पैदा थी वई। राणो हर राति रेगिस्तान पार करे मूमल वटि ईंदो हो ऐं सुबुह वापसि हलियो वेंदो हो। हिकु राति मूमल मज़ाक़ तौरु पंहिंजी भेण सूमल खे राणे जी जाइ ते सुम्हारे छॾियो। जॾहिं राणो आयो ऐं इहो मंज़रु ॾिठईं त हुन सम्झियो त मूमल बेवफ़ा थी वई आहे। ॾुख ऐं ग़रूर में अची राणो बिना कुझु पुछण जे वापसि हलियो वियो। जॾहिं मूमल खे सचु मालूम थियो त हू ॾाढी पछतावे में अची वई। हुन राणे खे घणो सॾियो पर राणो न मोटियो। आख़िरकार ॾुख ऐं जुदाई में मूमल पाण खे बाहि में उछलाए छॾियो। जॾहिं राणे खे इहा ख़बर पई त हू डोड़ी काक महल पहुतो। मूमल खे बाहि में ॾिसी हू बि पंहिंजी जान क़ुर्बान करे वेठो। अहिड़ी तरह मूमल ऐं राणो मोहबत जी राह में अमर थी विया। तो दोस्तों, ही हुई अॼु जी मूमल ऐं राणे जी कहाणी। उम्मीद कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿाइण न विसारिजो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।